अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं अब्दुल मोमिन जुनू तव्हांखे ॿुधायूं था काज़ीअहमद हायर सेकेंडरी स्कूल में एहसास किफ़ालत सेंटर सर्वे प्रोग्राम ऐं एहसास किफ़ालत प्रोग्राम जो सेंटर क़ाइमु करण ख़िलाफ़ स्कूल इंतज़ामिया पारां उस्ताद जान मोहम्मद कल्याण, उस्ताद हाजी खान जतोई, उस्ताद इरशाद बिलर, कुर्बान महर अहमद नूर ऐं ॿियनि जी अॻुवानी में हायर सेकेंडरी स्कूल खां प्रेस क्लब काज़ीअहमद ऐं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे उन्हनि जो चवणो त एहसास किफ़ालत प्रोग्राम सर्वे सेंटर क़ाइमु करण सां स्कूल जी तालीम मुतासिर थी रही आहे। स्कूल में अनेक मसइला थी विया आहिनि। सेंटर ते बाथरूमनि जी को बि बंदोबस्तु थियल न आहे, जंहिं करे 75,000 औरतूं स्कूल जे कंपाउंड अंदर ई पंहिंजी हाजत पूरी कनि थियूं, जंहिं सबबु स्कूल में पढ़ंदड़ 4,000 खां मथे शागिर्दनि तौरु उस्तादनि खे बदबूदार माहौल में तइलीमी सरगर्मियूं जारी रखणियूं पवनि थियूं। उस्तादनि ऐं शागिर्दनि एहसास किफ़ालत प्रोग्राम जे चेयरमैन ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो त सेंटर कंहिं ॿिए हंधि मुक़ररु करे हज़ारी शागिर्दनि जी तइलीम बचाई वञे। हुनजो वधीक चवणो त सेंटर शिफ्ट न कयो वियो त असां स्कूल खे बंदि करे सख़्तु शिकायत कंदासीं ऐं अदालत सॻोरी में पटिशन दाख़िल कंदासीं। हज़ारनि जी तइदाद में मायूं आयूं आहिनि। तव्हांखे ख़बर आहे हिकु बाथरूम आहे, उन बाथरूम ते उन मायुनि रश करे छॾी आहे। उन खां अलावा इहे मायूं स्कूल जे पोयां ईअं वेही थियूं रहनि जीअं ॿारहाड़ी में वीचारियूं मायूं बेवकूल आहिनि। उन्हनि जी ओघड़ नज़र थी अचे। असां चई बीठा आहियूं। असां पंहिंजे DO खे, डायरेक्टर खे, असांजे प्रिंसिपल लिखियो आहे, उनखे चयो आहे, DC खे चयो आहे, SC खे चयो आहे, पर उहे चवनि था भई ज़िद आहिनि त असां इहो सेंटर हिते ई हलाईंदासीं। इन जो DC, SC ऐं DG नादरा आहे, उन्हनि खे इहो सेंटर ख़तमु करणु घुरिजे। तव्हांखे ख़बर हूंदी 150 स्कूल बंदि थिया आहिनि। बंदि पियल स्कूलनि में इहो सेंटर छो नथा हलाइनि? उनखां अलावा मार्केट कमेटी 4 एकड़नि ते आहे, काज़ीअहमद जे भरिसां आहे, उहो ख़ाली पियो आहे। थाणे जे पुठियां 6 एकड़ बनी पई आहे, उहो ख़ाली पियो आहे। इरीगेशन जो इलाइक़ो पियो आहे, उते 5 एकड़ बनी आहे, उहो ख़ाली पियो आहे। SC ऑफिस 11 एकड़नि ते आहे, उते 2 एकड़ बनी मैदान ख़ाली पियो आहे। पर ही तालीम दुश्मन DC आमिर पवर, SC ज़ीशान इहे स्कूल खे तबाह कंदा चाहिनि त जीअं ब्लेम ॾियनि त उस्ताद पढ़ाइनि कोन था, का बि सहूलियत कोन्हे। असां इंतिज़ामिया खे चवंदा या स्कूल खे ताला आणो या इहो रजिस्ट्रेशन सेंटर आहे, ॿी सूरत में हिते तालीम तबाह थी थिए। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअहमद। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जोणो।